नाज़रीन, अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पंहिंजे सोशल मीडिया अकाउंट ते हिकु ख़तरनाक बयान जारी कयो आहे। डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त अॼु राति ईरान जे समूरी तहज़ीब ख़तम थियण जो ख़तरो आहे। मां नथो चाहियां त ईअं थिए, पर इहो मुमकिन आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप हिकु नए बयान में ईरान बाबति इंतहाई ॻणती जो इज़हार कयो आहे। हिन चयो त हालतूं इंतहाई नाज़ुक थी चुकियूं आहिनि। अॼु राति वॾो फ़ैसिलो थी सघे थो। ट्रंप मुताबिक़ ख़िते में वॾी तब्दीली ऐं इम्कानी रिजीम चेंज जूं ॻाल्हियूं बि साम्हूं अची रहियूं आहिनि। हिन उमेद ज़ाहिर कई त शायदि का मुस्बत ऐं इनक़लाबी तब्दीली बि अची सघे थी। अमरीकी सदर जे हिन बयान आलमी सतह ते ॻणती वधाए छॾी आहे ऐं विच ओभर में छिकताण वधीक तेज़ थियण जो ख़दशो आहे। ईरान ऐं अमेरिका विच में वधंदड़ छिकताण हाणे हिकु अहिड़े मरहले में दाख़िल थी वई आहे जिते डिघी जंग ऐं अमुन जे विच में फ़ासिलो इंतहाई घटिजी वियो आहे। हिन नाज़ुक सूरतहाल में पाकिस्तान हिकु भेरो ॿीहर अहम सफ़ारती किरदारु अदा कंदे जंग बंदी लाइ सरगर्म थी वियो आहे। ईरान ऐं अमेरिका विच में जंगी तकरार जो मर्कज़ हरमोज़ जो लंघ बणियल आहे, जेका दुनिया जे अहम तरीन तेल जे गुज़रगाहुनि मां हिकु आहे। ईरान ते इल्ज़ाम आहे त हिन हरमोज़ लंघ खे बंदि करे छॾियो आहे। अमेरिका उनखे आलमी तवानाई लाइ ख़तरो समझे थो। ख़िते में फ़ौजी हंधनि ऐं सामूंडी सरगर्मियूं वधी वयूं आहिनि। तज़िये निगारनि मूजिबि ही तकरार रुगो ॿिनि मुल्कनि ताईं महदूद नाहे, पर उन जा असर पूरी दुनिया ते पइजी रहिया आहिनि। ज़रियनि मूजिबि पाकिस्तान जे आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर जंग जे ख़ात्मे लाइ अहम आलमी अॻुवाणनि सां सिधे राब्ते में रहियो। हिन ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची, अमरीकी नायब सदर जेडी वेंस, अमरीकी ख़ासि नुमाइंदे स्टेवर्ट विटकोफ सां सिधियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। ही राब्ता ख़ासि तौर ते जंग बंदी जे इम्काननि ऐं एतमाद साज़ी ते ॿधल हुआ। जंग जे ख़ात्मे जे हवाले सां आलमी मीडियाई ज़रियनि जो चवणु आहे त पाकिस्तान, तुर्की ऐं मिस्र गॾिजी हिकु इब्तिदाई अमुन मंसूबो तयारु कयो आहे। इन्ही मंसूबे तहत 45 ॾींहनि जी जंग बंदी, हरमोज़ लंघ खे खोलण ऐं उन दौरान बाक़ाइदा ॻाल्हियूं शुरू करण ऐं मुस्तक़िल अमुन लाइ फ्रेमवर्क ते गॾिजी कमु करण जी तजवीज़ रखी वई आहे। होॾां अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सख़्त बयाननि सां गॾु ईरान खे वाज़े डेडलाइन ॾेई चुको आहे। जेकॾहिं हरमोज़ लंघ न खोलियो वियो त ईरान जे अहम हंधनि, बिजली घर ऐं पुलियुनि खे निशानो बणायो वेंदो। ट्रंप दावा कई आहे त अमेरिका फ़ौजी तौर ते अॻभरो आहे। तंहिं हूंदे बि अमेरिका पाकिस्तान जी तजवीज़ ते गौर करे रहियो आहे, पर अञा ताईं हतमी मंज़ूरी नाहे ॾिनी वई। ट्रंप लाइ सियासी साख बि हिकु वॾो मसइलो बणियल आहे। इन सॼी सूरतहाल में ईरान सिधी जंग बदिरां पंहिंजे स्ट्रेटेजिक ताक़त ते भाड़े रहियो आहे। ईरान वटि ड्रोन्स, मिसाइल ऐं बारूदी सुरंगूं, तेल बरदार जहाज़नि खे रोकण खां सवाइ हरमोज़ लंघ ते कंट्रोल करण जी सलाहियत मौजूदु आहे। तज़िये निगारनि जो चवणु आहे त ईरान जो असुलु हथियार नफ़्सियाती दबाउ आहे, जेको आलमी मार्केटुनि ते असरअंदाज़ थी रहियो आहे। ईरान अमेरिका जंग दौरान पहिरें ॾींहं खां नार जा मुल्क निशाने ते रहिया आहिनि। दुबई ऐं ॿियनि शहरनि में सियाहत खे कापारी धकु रसियो आहे। कुवैत, बहरीन, सऊदी अरब मथां हमलनि जो सिलसिलो जारी आहे। पाकिस्तान सऊदी अरब जे ओभर इलाक़े में तवानाई हंधनि ते मिसाइल ऐं ड्रोन हमलनि जी सख़्त मुज़म्मत कई आहे। परॾेही खाते मूजिबि सऊदी अरब में अहम तवानाई मर्कज़नि खे निशानो बणाइण ते ॻणती जो इज़हार कयो वियो आहे। बयान में चयो वियो आहे त जानी नुक़सान ते पाकिस्तान खे गहरो ॾुख थियो आहे। हमलनि खे सऊदी अरब जी ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाक़ाई सालमियत जे ख़िलाफ़ वर्ज़ी करार ॾिनो वियो आहे। पाकिस्तान ख़बरदार कयो आहे त अहिड़ियूं कारवायूं ख़िते जे अमुन लाइ ख़तरो आहिनि। ताज़नि नवनि हमलनि खां पोइ नार जे मुल्कनि में सिक्योरिटी हाई अलर्ट ते रखी वई आहे। होॾां ॻाल्हियुनि जे हवाले सां पाकिस्तान में मुक़ररु ईरान जे सफ़ीर जो चवणु आहे त पाकिस्तान जूं अमुन लाइ कोशिशूं हाणे अहम ऐं नाज़ुक मरहले में दाख़िल थी चुकियूं आहिनि। पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार आलमी किरदारु अदा करण जूं कोशिशूं करे रहियो आहे। जंग जे हवाले सां हिन वक़्त जी समूरी सूरतहाल कुझु अहम सवालनि ते बीठल आहे। छा 45 ॾींहनि जी जंग बंदी ते इतफ़ाक़ थींदो? छा अमेरिका फ़ौजी कार्रवाई खां पासो कंदो? छा ईरान हरमोज़ लंघ खोलण ते राज़ी थींदो? पाकिस्तान हिन वक़्तु हिकु इंतहाई हसास ऐं तारीख़ी सफ़ारती किरदारु अदा करे रहियो आहे। जेकॾहिं ही कोशिशूं कामयाब थियूं त न सिर्फ़ ख़िते में अमुन जा दर खुलंदा, पर पाकिस्तान जी आलमी साख में बि नुमायां वाध थी सघे थी। पर जेकॾहिं सफ़ारतकारी नाकाम थी त सूरतहाल कंहिं बि वक़्तु वॾे टकराव में तब्दील थी सघे थी।